आज़म जे मुफ़्त अटे वारी स्कीम खे तकरारी बणाइण चाहे थो। मरियम औरंगज़ेब चयो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त पंजाब जे अवाम खे मुफ़्त अटो ऐं बिजली मिली त हुननि खे तकलीफ़ थींदी आहे। मरियम औरंगज़ेब जे बयान बाबति ॿुधायूं त ही अवामी मुफ़ाद जे मंसूबनि ते बि सियासत करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। पंजाब जे अवाम खे मेट्रो ऐं ऑरेंज लाइन मिली त हुननि खे तकलीफ़ थींदी आहे। अवां खे अपडेट की त वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। अवां खे ॿुधायूं त मुल्क में मुआशी सियासी ऐं आइनी बहरान जो ज़िम्मेवार बि इमरान ख़ान आहे। मरियम औरंगज़ेब चयो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त अवाम जो अटो ऐं खंडु लुटींदड़ अॼु वज़ीर आज़म जे मुफ़्त अटे वारी स्कीम खे तकरारी बणाइण चाहे थो। पंजाब जे अवाम खे मुफ़्त अटो ऐं बिजली मिली त हुननि खे तकलीफ़ थींदी आहे। मरियम औरंगज़ेब बयान में चयो आहे। मरियम औरंगज़ेब चयो आहे त ही अवामी मुफ़ादनि जे मंसूबनि ते बि सियासत करे रहिया आहिनि। इमरान ख़ान परॾेही फंडिंग ऐं धीउ खे तस्लीम न करण ते नाइल थी सघे थो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त पंजाब जे अवाम खे मेट्रो ऐं ऑरेंज लाइन मिली त हुननि खे तकलीफ़ थींदी आहे। इमरान ख़ान पंहिंजे दौर में अवाम खां गभो बि खसे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब बयान में चयो आहे। अवाम जो अटो ऐं खंडु लुटींदड़ अॼु तनक़ीद करे रहियो आहे। अवां खे ॿुधायो त अवाम जो अटो ऐं खंडु लुटींदड़ अॼु वज़ीर आज़म जे मुफ़्त अटे वारी स्कीम खे तकरारी बणाइण चाहे थो। मरियम औरंगज़ेब चयो आहे।